अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो दोस्त तालिब हुसैन चैंडियो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध न्यूज़। त दोस्तो, अॼु पाण ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूरु फ़नकार अहमद मुग़ल जे लाइ, जंहिंजे बाबति सोशल मीडिया ते ख़बरूं हली रहियूं आहिनि त दिलि जो अटैक पवणु सबबु फ़ौत थी वियो आहे। त छा वाकई इन्हनि ख़बरुनि में सदाकत आहे या न आहे? त दोस्तो, वीडियो शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। अचो त हलूं था संदसि जे पंहिंजे ज़बानी मौक़िफ़ ते। संदसि जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे, अचो त ॿुधूं। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सभु ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं हीअ हाणे थोरा कुझु रूमर्स वग़ैरह हलनि पिया, माण्हुनि जी कॉल्स वग़ैरह अचनि पई त फेसबुक ते काई फेक पंहिंजो अकाउंट तां ख़बर हली आहे मुंहिंजे लाइ। सो बैड न्यूज़ आहे। बहरहाल मां बिल्कुलु ठीकु आहियां, पंहिंजे परस्तारनि चाहींदड़नि मिटनि माइटनि दोस्तनि जे दुआउनि सां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं मूंखे अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त इहे जेके अकाउंट्स खुलनि था पिया पेजिस आहिनि या फेसबुक ते जेके बि अकाउंट खुलनि था पिया, उन्हनि खे मशहूरी ॾियण जे लाइ ख़बर न आहे एॾी छो अलाए छो अहिड़ा इहे पोस्टूं रखनि था पिया। ऐं इन रखण सां लाज़मी आहे हुननि खे त पंहिंजा मक़सद हासिल थियनि था पिया, पर जेका दिलि आज़ारी थिए थी या जेके माण्हू परेशान थियनि था, असांजा चाहींदड़ आहिनि, रिश्तेदार आहिनि, मिट माइट आहिनि, उन लाइ हिकिड़ो इहो सुठो अमल न आहे। सो इहो न थियणु घुरिजे। ऐं इहो सिर्फ़ु मूंसां न आहे, असांजे ॿियनि दोस्तनि सां बि थियो आहे। सो बहरहाल मां बिल्कुुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। मां त वियोसि इशा जी निमाज़ पढ़ी आयुसि, अची घर में थोरो लेटेस्ट त पोइ दोस्तनि जूं कॉलूं अचणु शुरू थी वियूं त भई हीअ ख़बर हले पई। ऐं जेके तस्वीरूं हलनि पियूं इहे बि मूंखे 2 साल अॻु में डेंगी थियो हुयो, या नेशनल हॉस्पिटल में दोस्तनि खे ख़बर हूंदी, उहे हिननि जेके पुराणी तस्वीरूं वग़ैरह हलायूं आहिनि। बाक़ी मां ठीकु आहियां ऐं तव्हांजी दुआउनि सां अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।